सोटो मूंखे अॼु राति वञणो ई पवंदो। मूंखे अकबर खान तरफ़ वञणो ई पवंदो। न सौट न, अकबर खान तरफ़ वञण जी मां तव्हांखे इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि। सोट जेकॾहिं मां अकबर खान वटि वञी उनखे मुतमइन करे उतां छोकिरी खे वापसि वठी न आयसि त ही ॻोठ वारा मुंहिंजी इज़त जो जनाज़ो कढी छॾींदा। तूं छा थो सम्झी सोट? उते वेंदे त अकबर खान छोकिरी तव्हांजे हवाले करे छॾींदो। हो त तव्हांजे इंतज़ार में वेठा आहिनि। उते वेंदो या त मारिया वेंदो या त क़ैद थी वेंदो। बाक़ी वापसि हू तव्हांखे कहिड़ी सूरत में बि न छॾींदा। हिकु छोकिरी मूंखे बेवकूफ़ बणायो हुई, हिकु मामूली छोकिरी। मूंखे ख़बर ई नथी पवे त उन वक़्तु मुंहिंजो अकुल केॾांहुं गाह चढ़ण वियो हो जो मां उनजी हर जीअ सां जीअ मिलाईंदो रहियुसि। मां इहो बि विसारे वेही रहियुसि तो हिकु दुश्मन जी धीउ आहे ऐं दुश्मन जंहिंजी फितरत ई सिर्फ़ु धोखो आहे। मां इहो सम्झी वेठुसि त शायदि अकबर खान असांजे विच में दुश्मनी ख़तम करण जे लाइ पंहिंजी धीउ खे हेॾां मोकिलियो आहे, पर न, अकबर खान पंहिंजी धीउ खे इस्तेमालु कयो आहे। ऐं मां इहो सम्झी वेठुसि त अकबर खान मुंहिंजे रिश्ते जी ॾिनल आछ खे शायदि क़बूल करे वरितो आहे। हिकु छोकिरी मूंखे अखियुनि में सुरमो पाराए ख़ामोशी सां निकिरी वई। कोन बख़्श कंदोसांसि, कॾहिं बि कोन बख़्श कंदोसांसि। सोणी ऐं कोमल किथे आहे? उहे ॿई त पंहिंजे कमरे में आहिनि। कोमल कमाल करे छॾियो। मूं कॾहिं इहो सोचियो बि न हुयो त कोमल चाकर खान जे घर में वञी करे उनखे बेवकूफ़ बणाए सोणी खे हिते वठी। छा हाणे सुणीअ खे हितां वापसि वञण कोन ॾींदो तव्हां? ज़रूर वेंदी, छोकिरी वापसि ज़रूर वेंदी, पर हिन खां पहिरियां हिन चाकर खान खे मुंहिंजे पेरनि ते नक रगड़े माफ़ी वठणी पवंदी। हुन खां पोइ मां छोकिरी खे हितां वापसि वञण जी इजाज़त ॾींदुसि। कोमल तो रुगो मूंसां न पर चाकर खान सां बि धोखो कयो आहे। सोणी तूं हुते कैद में हुई आहीं ऐं मां तोखे छॾाए हिते वठी आई आहियां ऐं तूं थी चई मां तोसां धोखो कयो। कोमल मां सुभाणे हर हाल में हितां वापसि वेंदसि। सोणी ईअं नथो थी सघे। हाणे तूं हितां तॾहिं वेंदीअ जॾहिं असां चाहींदासीं। पोइ छा मां हिते पाण खे कैद में सम्झां? इहो तुंहिंजी सोच मथां आहे। तूं पाण खे आज़ाद सम्झी थी या कैदियाणी? मां त हाणे पाण खे हर वक़्तु हिते कैद में महसूस कंदसि। मुंहिंजी नज़र में तूं हिते आज़ाद आहीं। जेकॾहिं कैद घुरंदीअ त उहा बि तोखे मिलंदी, पर कैद जी सख़्ती तूं हिकु ॾींहुं बि नथी बर्दाश्त करे सघीं। मूंखे सिर्फ़ु तूं एतिरो ॿुधाए त मुंहिंजे बारे में तूं छा सोचे रखियो आहे? मुस्तक़बिल जी अॻकथियूं बेवकूफ़ माण्हू कंदा आहिनि। मां त हाल सां गॾु जीअंदी आहियां ऐं हालात ॾिसी ख़्यालात मटाईंदी आहियां। सुभाणे जो सिज कहिड़ा मसइला खणी उभरे थो उनजो अॼु राति सोचणु बेवकूफ़ी हूंदी। सोणी अॼु तुंहिंजो सोचूं था, तूं आराम कर। सुभाणे छा थो थिए या बाद में ख़बर पवंदी। जंग जे मैदान में अलाए केतिरा हरबा हूंदा आहिनि, जंहिंमां पहिरियों हरबो दुश्मन खे धोखे जो ॾिनो वेंदो आहे। ऐं तूं त असांजे पहिरें वार में ई शिकस्त खाए वए। चाकर खान, तूं पंहिंजी शिकस्त तस्लीम करे असांजे दर ते अची पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी घुर। थी सघे थो त तोते रहम खाए तुंहिंजा कुझु मसइला सां हल करे छॾे। चाकर खां जॾहिं दिलि मथां भार वधी वेंदो आहे त कुझु भार दोस्तनि मथां उछलाईंदा आहिनि। मंसूर खान, ही मसलो अहिड़ो आहे
जेको दोस्त हल करे नथा सघनि इहो मूंखे पाण खे हल करणो पवंदो। थी सघे थो त तुंहिंजे मसइले जो हल मूं वटि हुजे ऐं मां तुंहिंजे कमु अची वञा। जेकॾहिं मां चवां तुंहिंजो मौत मुंहिंजी ज़िंदगी बचाए सघे थो त पोइ छा मंसूर खान तूं मुंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ पंहिंजो सिर कुर्बान कंदे? इहो वरी तव्हां छा था चयो चाकर खान? तॾहिं त चवां थो त तव्हां वटि मुंहिंजे मसइले जो हल न आहे। तव्हां पंहिंजे अचण जो मक़सदु ॿुधायो। मां त तव्हां ऐं अकबर खान जे विच में ठाह कराइण लाइ भॼंदो थो वठां। ठाह मुंहिंजो ई अकबर खान जो? मंसूर खान मूं कॾहिं कुकड़नि जो ख़ौफ़ त नाहे कयो, पर असील कुकड़ ज़रूरु ॾिठा आहिनि। मंसूर खान ॿिनि असील कुकड़नि खे तूं सॼी ज़िंदगी हिक ई थांव में खाराईंदो रह, पर जॾहिं बि उन्हनि ॿिन्ही जे पेरनि मां ॾोर निकिती त उहे ॿई हिक ॿिए सां विढ़णु शुरू थी वेंदा आहिनि। मुंहिंजो ई अकबर खान जो मिसाल बि उन्हनि ॿिन्ही कुकड़नि जी आहे जिन जो ठाह कॾहिं बि न थी सघंदो जेसी ताईं उन्हनि ॿिन्ही मां हिकु मरे नथो। हिन जे बावजूद बि जेकॾहिं तूं दोस्ती जो हक़ अदा करणु चाहीं थो त ठीकु आहे, ही वठि हथियार। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं तोखे सम्झ में अचे थो त असां ॿिन्ही मां कंहिंखे जीअणु घुर्जे ऐं कंहिंखे मरणु घुर्जे त हुन मां हिक खे गोली हणी छॾ। तोखे पूरी पूरी इजाज़त आहे। बाक़ी असां मां ठाह हिक ॿिए सां न थींदा। मां त घणो कुझु सोचे आयो आहियां ऐं मूंखे पूरी पक आहे त हिते वेठल सभु कुझु न कुझु सोचे आया हूंदा। सो सभु कंहिंखे पंहिंजे राय ॾियण जो पूरो पूरो हक़ हूंदो। जंहिंजी बहितर राय हूंदी असां सभिनी खे उन ते मुतफ़िक़ थी ऐं कंहिं मसइले ते पहुचणो पवंदो, छो त राज भाग जो मसइलो आहे, इहो असांखे ई हल करणो आहे। जंहिंजी बहितर सोच हूंदी उन खे तरजीह ॾिनी वेंदी। बाक़ी फ़िलहाल जेके असांजा पंहिंजा पाण में मसइला आहिनि उन्हनि खे पासे ते रखी सॼे ॻोठ जे बारे में सोचणो पवंदो ऐं उन ॻोठ जी भलाई लाइ असांखे कमु करणो पवंदो। त इन लाइ सभ खां पहिरियों मां हाशिम खे चवंदुसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करें जेको दिलि में थिए सॼी संगत जे साम्हूं रखे। सभ खां पहिरें असांखे पाण लाइ हिकु चङो चूंडणो पवंदो। बाबा इहो मिड़ई मूंखे बहितर फ़ैसिलो नज़र थो अचे। पर बाबा इहो को चङो मुड़ुस बि त हुजे न। मूंखे त कोन थो सुझे। सभु मूं वांगुरु वेचारा बेपहुच। बाबा को चङो मुड़ुस ॻोल्हियो जंहिंजे सिर जे मथां चङा मुड़ुसीअ जो बार रखियो वञे, उहो बार सही बि सघे ऐं हुनजी एतिरी पहुच बि हुजे जो असां ग़रीबनि मिसकीननि जा मसाइला बि हल करे। ईअं न थिए मसाइला छुटा ऐं चाकर खान वांगुरु अहिड़ो सभिनी जूं ॾाढ़ियूं पटे वतऊं खुसरन वांगुरु घुमंदा। ढूंढा कंहिंजे सिर जे मथां पग रखण खां अवल उनजे किरदार खे ॼाणणो पवंदो। असां मां कंहिंखे बि कंहिं ते भरोसो न आहे, पर हिक ॿिए जे किरदार ते साकपती कीअं ॾियूं? जॾहिं असां पंहिंजे दिलुनि मां नफ़रत ख़तमु कंदासीं पोइ हिक ॿिए जे किरदार मथां शक ख़तमु थींदा। हाणे इहो ॿुधायो त तव्हां सभिनी छा सोचियो आहे? कंहिंजे बारे में सोचियो अथव त चङो कंहिंखे कजे जेको असां सभिनी जो वज़न खणी सघे? सवाल खान सभ खां पहिरीं इहा सलाह असीं अव्हां खां पुछंदासीं त चङो कंहिंखे करणु घुरिजे। हाशिम इहा जेका पग जी ॻाल्हि आहे न, इहा डूंगर खान वारनि खे विरासत में मिलियल आहे ऐं मां बि इहो चाहींदुसि त इहा पग असां दिलावर खान जे सिर ते रखूं। उहो ई न क़ाबिल आहे ऐं किरदार जो बहितर आहे। मां सम्झां थो त इहो वज़न उहो खणी वेंदो। मूं इहो सोचियो ई न हुयो त तव्हां पंहिंजा एॾा होश विञाए वेठा हूंदा चाकर खान। मंसूर खान तव्हां खां सुबुह जो हाल वाल वठंदासीं। हिन वक़्तु तव्हां वञी आराम करियो, तेसि ताईं असां पाण में कुझु सलाह मशवरो करे वठूं। ठीकु आहे दिलावर खान, जेकॾहिं तव्हां मूंखे इन क़ाबिल नथा सम्झो मां वञी आराम थो कयां। हीअ असांजे ॻोठ जो मसइलो आहे। जेकॾहिं ॿाहिरियों को मसइलो हुजे हा न त तव्हांखे शामिल ज़रूरु करिणो आहे।
सोट ॿाहिरियों सॼण हुजे या दुश्मन, उनजे साम्हूं तव्हांखे पंहिंजा होश न विञाइण खपनि। पोइ छा सम्झंदा असां एॾा बेपहुच थी विया आहियूं जो मसइलनि खे हल करण जे बजाए असां पंहिंजा होश वाश विञाए वेठा आहियूं। सोट जेकॾहिं तूं हिकु औरत खां शिकस्त खाई आहे न, पोइ तोखे मुंहिंजे हिन दर्द जो अहसासु थिए हा। मां अंदर ई अंदर पंहिंजे पाण खे कोसे रहियो आहियां त हिकु मामूली छोकिरी पंहिंजे मिठड़े ॿोलनि में मूंखे अहिड़ो त फासाए वई जो मूंखे कंहिं शइ जी ख़बर ई न पई। ऐं हाणे सॼे ॻोठ वारनि जा हथ मुंहिंजी इज़त तरफ़ आहिनि। दिलि चवे थी त ख़ुदकुशी करे छॾिया या हथियार खणी वञी अकबर खान जे पूरे ख़ानदान खे ख़तम करे पोइ छोरी केॾे वठी अचां। वो सभिनी जो छा ख़्यालु आहे त पग दिलावर जे सिर ते रखी वञे या न? सावल हिकु वॾेरे जे सिर जे मथां पग लाहे वरी ॿिए जे सिर जे मथां पग था रखो। जेकॾहिं हुनजे मुतबादल को ॿियो शख़्स आहे त ॾसियो, उनखे साम्हूं हाणे बीहारजे ऐं पग हुनजे सिर ते रखूं। अथव त को ॿुधायो? जेकर तव्हां मां को बि चङो मुड़ुसु थियण लाइ तयारु आहे त असांजूं वफ़ादारियूं उन सां गॾु हूंदियूं। ईअं त मां बि चयो तुसि इहो पटको मूंखे ॿधाए छॾियो, ॿधाईंदो? हा, कमाल था कयो बेटा, रुगो ॻाल्हियूं कयो रुगो। बाबा असुल ॻाल्हि ते अचो न। रोंडा हिते मज़ाक कोन थो हले। बाबा मां मज़ाक कोन थो कयां। ॿुध हे भला मुंहिंजो बूथ मुबारक कोन थो वणे या मां तोखे चङो कोन थो लॻां? हा, असां मां जेके चङो चूंडियो वञे त पोइ हिते कहिड़ो माण्हू आहे जेको हिन चङ मर्सी जो भार पंहिंजे कुलनि ते खणी सघे ऐं सॼे ॻोठ खे गॾु हलाए सघे? सावल खान में उहे गुण आहिनि ही चङ मुड़सी जो फ़र्ज़ु निभाए सघे थो। असां बि इहो ई चाहियूं था त सावल चङो थिए। बाबा असांजा इख़्तिलाफ़ त पंहिंजी जाइ ते, पर असां में चङ मुड़सीअ लाइक़ु सावल ई आहे। बाबा मां बि ईअं ई थो सम्झां। जेकॾहिं कंहिंखे बि एतिराज़ आहे त उहो बि पंहिंजी राय ॾेई सघे थो। सोट मूंखे हिनी वक़्तु अकबर खान तरफ़ निकिरणो पवंदो। इहा तुंहिंजी ॿी वॾी ग़लती हूंदी सोट। हू तोखे हुतां ज़िंदा कोन छॾींदो। छोट ॻोठ वारनि जे साम्हूं कंध झुकाए बीहां, इन खां बहितर न आहे त इज़त सां वञी मौत खे गले लॻायां। सोट जेकॾहिं ॿाह न बासुरो हुजे न त अकबर खान छोकिरी छॾींदो त उन तरफ़ माण्हू वञे बि। अखियुनि ॾिठे मौत तरफ़ वञणु दलेरी न बल्कि बेवकूफ़ी हूंदी। सोट जेकॾहिं तोखे ॿी का वाट सुझे थी त ॿुधाए दिलावर, ॿुधाए। सुभाणे सॼो ॻोठ हिते मुंहिंजे ख़िलाफ़ अची गॾु थींदो। उन्हनि जो पहिरियों सुवाल इहो ई हूंदो त छोकिरी किथे आहे। पोइ उन्हनि जे सवाल जो असां हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? सोट जेकॾहिं अकबर खान वटि वञणु लाज़मी आहे त पोइ तयारी करियो। मां माण्हू थो गॾु करे वठां। सोट मां जहिड़े लाइ नथो वञा, ॻाल्हियूं करण जे लाइ थो। इन करे मूंखे अकेलो वञिणो पवंदो। सोट त पोइ ठीकु आहे, मां बि तोसां गॾु हलंदुसि। मूंखे बि पाण सां गॾु वठी हल। सोट जेकॾहिं मां मारियो वञा या क़ैद कयो वञा, पोयां केरु थो हुजे जेको हिन अबे ॾाॾे जी मिल्कियत जो वारिस हुजे, उनखे संभाले। मां सभु कुझु लावारिस छॾे हिते नथो वञी सघां। सोट सभु कुझु तोखे संभालणो पवंदो। जेकॾहिं मूंखे कुझु थी थो वञे त पोइ उनजो पलहांद तुंहिंजे मथां हूंदो। सोट वधीक परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। मालिक सां ई भलाई कंदो, मां हलां थो। रोंडा तो पंहिंजी राय खां आगाह कोन कयो। आजमा वताए फ़क़ीर जे कुते वारो किसो ॿुधो अथई? वताए फ़क़ीर जे कुते खे जे ॻोठ जे कुतनि वरायो, वरी वताए फ़क़ीर वरी पंहिंजे कुते खे बि लठियूं ठोके। अमरा पुछियो तूं पंहिंजे कुते खे छो थो पियो कुटी? चई बाबा जी घड़नि जी मर्ज़ी। ओ मुंहिंजे मिसाल खे क़ाइमु दाइमु सम्झी मां इहो ई फरमाईंदुसि त बाबा जेका सभिनी जी मर्ज़ी हूंदी मां बि अलाह तोहार करे हथ मथे खणंदुसि। रुंडा सब्र जी शू कढी, दिलि मां बुग़्ज़ कढी, साफ़ थी सभु कंहिंखे हिक ॿिए सां चङो थी हलणो पवंदो। कहिड़ियूं तकलीफ़ूं मूं मां पहुतल अथई? हा, जेकॾहिं मूं मां का तोखे तकलीफ़ पहुती आहे त ॿुधा त सॼी संगत जे साम्हूं मां तोखां हथ ॿधी माफ़ी वठां। जेकॾहिं पाण ईअं कंदासीं त अॻिते कीअं हली सघंदासीं? हे राजभाग कीअं हलंदो? पोइ ईअं त न हलंदो। बाक़ी रुंडा जेसि ताईं असां
अॻियूं नफ़रतूं न विसारींदासीं न तेसि ताईं कॾहिं बि हिकु थी कोन सघंदासीं। ॿीहर सवाल कनि जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण में भुतो भायूं था त मां सॼे राज भाग जो भार खणी सघंदुसि ऐं सभिनी खे गॾु खणी हलण जो तव्हां वटि हुनुर बि तव्हांखे ख़ुदा ॾिनो आहे त पोइ बाबा मां बि तुंहिंजे पुठियां बीह रहंदुसि। जेकॾहिं तव्हां सभु मुतफ़िक़ आहियो त भलो साईं ते घुरायूं था, उन ते हथु रखी मां तव्हां सां वचन थो कयां त जेको बि तव्हां तरफ़ां मूं मथां फ़र्ज़ु बणिजे थो उन फ़र्ज़ खे मां पंहिंजी नेक नियती ऐं पूरे इंसाफ़ सां निभाईंदुसि। इहो वचन थो कयां मां तव्हां सां। ऐं तव्हांखे भले साईं ते हथु रखी मूंखे साख ॾियणी पवंदी त तव्हां बि पंहिंजे दिलि मां कीनो बुग़्ज़ कढी ऐं जेको कुझु आहे उन खे पासे ते रखी मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। पोइ ई असां सभु हिकमुठ थी पंहिंजी पूरी ताक़त सां पंहिंजे दुश्मननि खे पोइते धिकारे छॾींदासीं। ईअं ई असां पंहिंजी इज़तुनि ऐं पंहिंजे हक़नि जो तहफ़ुज़ करे सघंदासीं। कोमल, तूं सिर्फ़ चाकर खाना खे बेवकूफ़ न आहे बणायो पर मूंसां बि धोखो कयो आहे। सुहिणी, ही ज़िंदगी आहे ई धोखो, कॾहिं साथ छॾे वञे का ख़बर ई नाहे पवंदी। तूं ग़रीब घराणे मां आई, इन करे तुंहिंजी सोच नंढड़ी आहे। कोमल, असां ग़रीब इज़त ऐं वक़ार सां जीअण चाहियूं था। धोखे जो ख़्यालु त असांजी दिलि में बि न आहे। जेको असां सां मुस्कुराए ॻाल्हाईंदो आहे उनखे असां पंहिंजो सॼण सम्झंदा आहियूं। तो जीअं न आहियूं त चेहरे ते हिकु ऐं दिलि में ॿियो। सुहिणी, मूं तोखे भेण करे छॾियो आहे। यकीन कर त मां तोसां को बि धोखो नाहे कयो। जेकॾहिं तोखे हिते न वठी अचां हा त हुते तुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो तुंहिंजी मर्ज़ी ख़िलाफ़ कयो वञे हा। हिते तूं आज़ादु आहीं, तुंहिंजी ख़्वाहिश जो एहतराम कयो वेंदो। तूं जिथे चाहींदी उते तुंहिंजो निकाह थींदो। इन खां वधीक तोखे ॿियो छा घुरिजे? कोमल, मां पंहिंजे ॻोठ वारनि जे ख़िलाफ़ कॾहिं बि न वेंदसि। ॾुख सूर पीड़ाऊं छो न मिलनि, पर पंहिंजी ज़िंदगी ॻोठ में ऐं उन्हनि जी मर्ज़ी सां ई गुज़ारींदसि। तुंहिंजो ही आसाइशूं ॾिसी मां ॻोठ वारनि खे त नथी विसारे सघां न। जिते मुंहिंजो नंढपण गुज़रियो आहे मां उते ई जीअण चाहियां थी ऐं उते ई मरण चाहियां थी। मां भले साईं ते हथु रखी सभिनी सां वाइदो थो कयां त मां पंहिंजे दिलि मां अॻियूं सभु नफ़रतूं कढी ख़तमु करे छॾियूं। को बि कीनो मुंहिंजे मन में न हूंदो। अॼु ॾींहं खां पोइ हिन ॻोठ जो हर माण्हू मुंहिंजे घर जो भाती हूंदो। ऐं वचन थो कयां त जेसीं ताईं हिन ॻोठ में कंहिं ग़रीब जे घर में हिकु वेलो बि मानी न हूंदी, मां कसम सां थो चवां त मुंहिंजे घर में तेसीं ताईं चुल्ह न ॿरनि। इन ॻोठ वारनि जे दर्दनि पीड़ाउनि खे मां पंहिंजो दर्द सम्झंदुसि। सभिनी खे प्यार मोहबत ऐं अमन सां गॾु खणी हलंदुसि। हिन ॻोठ में अमन अमान क़ाइमु कंदासीं। नंढियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि खे दिलि ते कॾहिं बि न खणंदासीं। जॾहिं तव्हां मूंसां वफ़ादारी जो वचन था कयो त मां बि तव्हां सभिनी खे क़ौम या क़बीलो न सम्झंदुसि। तव्हां सभिनी खे मां पंहिंजे घर जो भाती सम्झंदुसि। मां वाइदो थो कयां त हिन ॻोठ जी अॼु ॾींहं खां पोइ हर कारी राति ख़तमु थी वेंदी ऐं सुबुह जो सिजु असांजे लाइ मोहबतूं अमन ऐं प्यार जा नवां पैगाम खणी उभरंदो इंशाअल्लाह। आमीन। जागर खान, अॼु ताईं मूं कंहिंखे एतिरो बेवस ऐं लाचार न आहे ॾिठो जेतिरो तोखे ॾिसी रहियो आहियां। अकबर खान, जेका शतरंज जी रांदि असां शुरू कई हुई, मुंहिंजो पूरो ख़्यालु हो त बादशाह खे मात ॾिजे, पर इन ॻाल्हि जी मूंखे ख़बर न हुई त तव्हांजी छॾियल राणी मूंखे मात ॾेई वेंदी। हार मञी जॾहिं हाणे तूं मूं ताईं पहुतो आहीं त मुंहिंजो फर्ज़ थिए थो मां तोखे माफ़ करे छॾियो। पर माफ़ी वारो मुंहिंजो इहो अमल कुझु सख़्तु आहे। सुभाणे सॼे ॻोठ जे साम्हूं बीह करे तव्हां पंहिंजी शिकस्त तस्लीम कंदव ऐं हथ जोड़े मुंहिंजे पेरनि ते हथ रखी माफ़ी घुरंदो, तॾहिं मां तव्हांखे माफ़ कंदुसि। अकबर खान, मां हिते माफ़ी वठण जे लाइ न आहियां आयो।
पोइ हिते क़ैद थियण जे लाइ आयो आहीं छा? मूंखे छोकिरी वापसि कयो जेका तव्हां हिते धोखे सां वठी आया आहियो। असां तोखे धोखो न आहे ॾिनो चाकर खान। असां तो साम्हूं पंहिंजे अकुल जो हथियार इस्तेमालु कयो आहे ऐं उन जे साम्हूं तूं मात खाई हुई, उहे बि शिकस्त तस्लीम करण खां आर थो करे। अदा दिलावर चाकर खान अञा न आयो आहे, ख़ैर त आहे? भाजी जेकॾहिं ख़ैर हुजे हा न त सौट चाकर हेसि ताईं घर पहुची वञे हा। छा हू ओताक ते आ या कंहिं तरफ़ निकिरी वियो आहे? भाजी हू अकबर खान तरफ़ वियो आहे, सो बि अकेलो। मूंखे नथो लॻे हू ख़ैरनि सां वापसि अचे। पर अदा उन तरफ़ तो चाकर खे वञण छो ॾिनो? भाजी तुंहिंजे भाउ सांवल ॻोठ वारनि सां गॾिजी जेको सोट चाकर लाइ बाह ॿारी न, उन भाउ सोट चाकर खान खे वेहण न ॾिनो। हू पंहिंजी ज़िंदगी दाह ते लॻाए अकबर खान तरफ़ निकिरी वियो आहे। हाणे छा थींदो अदा? भाजी हाणे वेही दुआ घुर त सोट ख़ैरनि सां त वापसि अची वञे। जेकॾहिं ईअं थिए थो त पोइ पक सम्झां या मालिक साईं जी असां ते भलाई थिए थी ऐं सोट चाकर खे नई ज़िंदगी थी मिले। भाजी मां त तोखे सिर्फ़ु इहो ॿुधाइण आयुसि, जेकॾहिं सोट चाकर खे कुझु थिए थो या हू मारियो थो वञे त हुनजो कातिल अकबर खान न, इहो सांवल खान हूंदो, सांवल खान। अल्लाह साईं, तू चाकर खान जे सिर ॾे ख़ैर कजां, उनखे पंहिंजे अमान में रखजां। अकबर खान, असांजे ख़ानदान जो उसूल रहियो आहे त असां कंहिं बि ज़ालिम जे साम्हूं झुकण पसंदि न आहियूं कंदा। पोइ तूं इहो अंदाज़ो कीअं थो हणी त मां तो साम्हूं झुकी तोखां पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात घुरंदसि? पोइ त तोखे हिते अचण ई न घुरिजे हा चाकर खान। ऐं असांजे ख़ानदान जो बि हिकिड़ो उसूल आहे त जेसीं ताईं असां पंहिंजे दुश्मन खे पंहिंजे पेरनि ते झुकाईंदा न आहियूं तेसि ताईं हुनखे छॾींदा न आहियूं। तेसीं ताईं तूं क़ैद में हूंदे, जेसि ताईं तूं मुंहिंजे पेरनि ते झुकी मूंखां पंहिंजी ज़िंदगीअ जी माफ़ी न वठंदे, तेसीं ताईं तोखे क़ैद मां आज़ादी न मिलंदी। हाणे ॾिसो चाचा, वञी बंदि कयोसि। इहो अकबर खान जो हुकुम आहे, अकबर खान जो। अकबर खान, तो मूंखे क़ैद नाहे कयो, बल्कि मां पंहिंजे पाण खे पाण क़ैद करायो आहे। ऐं मुंहिंजी क़ैद तुंहिंजे लाइ शर्म जो मक़ाम बणिजी वेंदी। ऐं इहे मुंहिंजा जुमला तूं यादि रखजांइ अकबर खान, यादि रखजांइ। मां हिकु ॾींहुं वरी इन वक़्त खे वारे ॾेखारींदोसांइ। साईं, रात छा करे आया हो? सुआ रात तक कुछ कोन कयोसीं, जे कुछ थींदो सो अॼु राति थींदो। कोई बि ख़बर त पवे त छा करण वारा आहियो तव्हां? जेको कुछ बि कंदासीं न कंहिंखां लिकंदी इहा ॻाल्हि कोन, सभिनी खे ख़बर पइजी वेंदी त छा था कयूं। सोट पाण खे हलणु घुरिजे, छो त उते उहे इंतज़ार में वेठा आहिनि। हा सोट, हलण ई घुरिजे। हाणे त चिया त ॻोठ में अमन कजे, छो त घणो ई नफ़रत हुनजे ॿिज छॾ चुकासीं। हलिया हिकु राति में अहिड़ो छा थी वियो आहे जो हैदर ऐं सांवल में एॾो बदिलाव अची वियो? अॼु त हैदर बि मूंसां कुर्ब प्यार सां ॻाल्हाए पियो। मूं त घणी हुनखे चिड़ ॼाराइण जी कोशिशि कई, पर हुन मूंसां ज़रे बराबरि बि कावड़ कोन कई। नफ़रत खे ख़तमु करण जे लाइ प्यार ऐं मोहबत जो ॿिज छटण विया आहिनि। जेसीं ताईं पंहिंजे घर खां शुरूआति नाहे थींदी न त उन ते ॿिया बि अमल कोन कंदा। इन जे करे उन जी शुरूआति पंहिंजे घर खां करे निकिता आहिनि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।